بسم الله الرحمن الرحيم. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, असां हिकु सिलसिलो शुरू कयो आहे इस्लाम जूं बुनियादियूं ॻाल्हियूं। उन मंझां सभ खां पहिरीं विज़ु जा फ़र्ज़, विज़ु जा मसाइल, विज़ु जूं सुन्नतूं ऐं गुस्ल जा फ़र्ज़, गुस्ल जूं सुन्नतूं ऐं इस्लाम जूं बुनियादियूं ॻाल्हियूं। उन में क़ुरान ऐं हदीस, रोज़मरह जा मामला, जिन शइ जी असांजी तव्हां सभिनीनि खे ज़रूरत आहे, वक़फ़न ब वक़फ़न इनशा अल्लाह असां तव्हांखे सिलसिलेवार ॿुधाईंदा रहंदासूं। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा कुमतुम इलस्सलाति फ़ग़सिलू वुजूहकुम व अयदियकुम इलल मराफ़िक़ि वमसहू बिरुऊसिकुम व अर्जुलकुम इलल कअबैन। सदक़ल्लाहुल अज़ीम। नाज़रीन, इस्लाम जूं बुनियादियूं ॻाल्हियूं, जिन मंझां सभ खां पहिरीं विज़ु इस्लाम जे बुनियादी अहकामनि मंझां बि हिकु अहकाम आहे। विज़ु जा फ़र्ज़ 4 आहिनि। क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद जो सीपारो 6 सीपार जो 6 रुकू, सूरत माइद जी आयत नंबर 6। उन में इरशाद गिरामी रब्बे काइनात फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा कुमतुम इलस्सलाति, ईमान वारो जॾहिं नमाज़ लाइ उथो त पंहिंजा मुंहं धो ऐं ॿाहूं ठुठियुनि ताईं धो ऐं मथे जी मख करियो ऐं टिणियुनि ताईं पंहिंजा पेर धो। ये 4 ई विज़ु जा फ़र्ज़ क़ुरान पाक जे 6 सिपारे में। ये विज़ु जा फ़र्ज़ आहिनि 4। मुंहुं धोअणु, 2 ठुठियुनि ताईं ॿाहूं धोअणियूं ऐं मथे जी मख करणु ऐं 2 पेर धोअणु। ये विज़ु जा 4 फ़र्ज़। ऐं विज़ु जो तरीक़ो हर मुस्लमान खे मालूम आहे। विज़ु जो आसान तरीक़ो ही आहे त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी पहिरीं 2 पंहिंजा हथ धोईंदो माण्हू। हथ कराई ताईं पहिरीं धोईंदो, उन खां पोइ 3 दफ़ा गुरड़ी कंदो, 3 दफ़ा नक खे पाणी ॾींदो, 3 दफ़ा मुंहुं धोईंदो, 3 दफ़ा साॼी बांह धोईंदो, 3 दफ़ा खाॿी बांह धोईंदो, 1 दफ़ा मथे जी मख कंदो। थोरो पाणी खणी हथनि में विझी पोइ मथे जी मख कंदो। सॼी पंहिंजी मथे जी मख आणे कननि तां फेराए, कननि जे पुठियां आङूठो आणे ऐं पोइ कंध जी मख कंदो। कंध जी मख करे ऐं पंहिंजी आङुरी जी मख कंदो। ये आङुरी जी मख कंदो हिन तरीक़े सां ऐं आख़िर में साॼो पेर धोई ऐं खाॿो पेर धोईंदो। हदीस पाक में आहे त जेको माण्हू वज़ू करे थो, उन वज़ू करण जे करे अल्लाह साईं जल्ल शान मन वालो ने गुनाह माफ़ थो फरमाए। जीअं रवायत आहे, वन उस्मान बिन अफ़ान काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन तवज़्ज़अ फ़अहसनल वज़ूअ ख़रजत ख़तायाहु मिन जसदिही हत्ता तख़रुज मिन तहत अज़फ़ारिही। हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जे माण्हू वज़ू कयो ऐं सुठे तरीक़े सां वज़ू कयो, अल्लाह ताला हुनजा गुनाह माफ़ थो करे। एतिरे क़दुरु उनजे जिस्म जा गुनाह माफ़ थींदा तव्हां त नुंहनि जे हेठां गुनाह किरी पवनि था। यानी पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो, वज़ू थो करे त वज़ू करण वक़्त में जेको पाणी नुंहं मां किरे थो, जिस्म मां किरे थो, त नुंहं जे हेठां गुनाह किरी पवनि था। इहा हदीस पाक मिशकात मसाबी में 68 सफ़े ते आहे। सही मुस्लिम जुल्द पहिरियों सफ़ो नंबर 125 ते हदीस पाक मौजूदु आहे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमायो त वज़ू करियो ऐं वज़ू करण सां गुनाह माफ़ थियनि था। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस शरीफ़ वज़ू जे मुतलिक़ घणियूं हदीसूं आहिनि। हिकिड़ी पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, हज़रत अबू दरदा खां रवायत आहे। हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पहिरियों आउं इंसानु आहियां जो अल्लाह ताला मूंखे क़यामत ॾियारे उथण जो हुकुम कंदो ऐं अल्लाह ताला जे दरबार में सजदो कंदुसि ऐं यरफ़ रासो, अल्लाह ताला मूंखे सजदे खां मथे खणण जो हुकुम बि कंदो। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उन क़यामत जे ॾियारे आउं पंहिंजी उम्मत खे सुञाणंदुसि। सहाबनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां पंहिंजी उम्मत खे सुञाणंदा? उन ॾींहुं हज़रत नूह अलैहिस्सलाम जी उम्मत खां वठी तव्हांजी उम्मत ताईं तमामु इंसान हूंदा, यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत ताईं। ऐं हिन हदीस पाक में लफ़्ज़ पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजी उम्मत फ़ी मा बैन नूह इला उम्मतिक। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजी उम्मत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत खां वठी मुंहिंजी आख़िरी उम्मत ताईं पंहिंजी उम्मत खे क़यामत ॾियारे सुञाणंदुसि। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र पाण करीम अलैहिस्सलाम इन जे करे फरमायो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां बाद हज़रत नूह अलैहिस्सलाम चोथों नंबर नबी आहे।
पहिरियों नंबर नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम, ॿियो नंबर नबी हज़रत शीस अलैहिस्सलाम, टियों नंबर नबी हज़रत इदरीस अलैहिस्सलाम, चौथों नंबर नबी हज़रत नूह अलैहिस्सलाम। ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में तूफ़ान आयो, अज़ाब आयो, ज़मीन खां वठी आसमान ताईं रुगो पाणी पाणी हो, कुल मख़लूक ख़तम थी वई। ऐं नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी जॾहिं वापसि लथी, अल्लाह ताला नूह अलैहिस्सलाम खां बाद में नए सिर मख़लूक खे पैदा ईअं कयो जीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम खां बाद इंसान ज़ाहिद पैदा थिया। त नूह अलैहिस्सलाम खे सानी आदम चयो थो वञे। तॾहिं हिन हदीस में नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र कयो पाण करीम अलैहिस्सलाम, त नूह अलैहिस्सलाम जी उम्मत खां वठी मुंहिंजी आख़िरी उम्मत ताईं हुज़ूर फरमायो त क़यामत में सुञाणंदुसि। ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजी उम्मत जे सुञाणप जी निशानी गुर्रुल मुहज्जलून, सरकार फरमायो त 5 कल्याण घोड़े जी मिसल आहे। 5 कल्याण घोड़ो, इन हिकिड़ा घोड़ा अछा, ॿिया कारा ऐं ॻाढ़ा कुमेत। 5 कल्याण घोड़ो उनखे चइबो जो घोड़ो ॻाढ़ो हुजे या कारो हुजे, उन जा 4 पेर ऐं पेशानी अछी हुजे, उनखे 5 कल्याण घोड़ो चइबो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेके मुंहिंजा उम्मती दुनिया में वज़ू कंदा, क़यामत जे ॾियारे उन जा वज़ू वारा 5 ई उज़वा 5 कल्याण घोड़े वांगुरु चमकंदा। यानी जेको माण्हू वज़ू थो करे, उन जा 5 उज़वा, 2 हथ, 2 पेर, हिकु सॼो मुकमिल मुंहुं, ये पूरी पेशानी इंसान जी, ये क़यामत ॾाढे चमकदार हूंदा। ईअं चइजे ये 14 जो चंड हुजे, ये चमक धमक में हूंदा। त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको मुंहिंजी उम्मती वज़ू जी पाबंदी कंदो, वज़ू कंदो, उन वज़ू जे करे अल्लाह ताला क़यामत ॾाढे वज़ू वारा 5 उज़वा हुन जा चमकदार रखंदो। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा बि हदीस शरीफ़ आहे त जेको माण्हू वज़ू थो करे, त वज़ू करण खां बाद में वज़ू जी हालत में उन मुस्लमान जो हर वार अल्लाह जो ज़िक्र थो करे। सियासत में मिशकात शरीफ़ में बि हदीस आहे त जेको माण्हू वज़ू थो करे, त वज़ू खां बाद में मुस्लमान जो वार अल्लाह जो ज़िक्र थो करे। त वज़ू करण में एॾी बरकत ऐं फ़ाइदो आहे, तंहिंजे करे वज़ू करणु शरई हुकुम आहे। ऐं वज़ू जा 3 क़िस्म आहिनि: फ़र्ज़, वाजिब ऐं मुस्तहब। वज़ू फ़र्ज़ करणु यानी हर नुमाज़ लाइ वज़ू करणु फ़र्ज़ आहे। वो 5 वक़्त नमाज़ पढ़े थो, नमाज़ में फ़र्ज़ नमाज़ पढ़े, नफ़िल पढ़े, सुन्नत, वाजिब जे वितर वाजिब आहे। जेकी बि नमाज़ पढ़े थो, नमाज़ पढ़ण जे लाइ सुन्नत, फ़र्ज़, वाजिब, हता कि 2 ईद नमाज़ लाइ 2 ईदूं वाजिब आहिनि, वितर वाजिब आहे। या जनाज़ नमाज़ पढ़े थो त जनाज़ नमाज़ लाइ बि वज़ू करणु फ़र्ज़ आहे। सजदे तिलावत लाइ बि वज़ू करणु फ़र्ज़ आहे। क़ुर पाक खे हथु लाहे थो त हथु लाहिण ऐं क़ुर खे छुहण लाइ बि वज़ू करणु फ़र्ज़ आहे। अल्लाह ताला क़ुर पाक में फरमायो ला युमस्सु इल्लल मुतहरून, क़ुर पाक खे बिना पाकई जे तव्हां छुहियो बि न, हथु बि न लॻायो। इन क़ुर पाक बिना वज़ू जे यादि पढ़ी सघे थो। चल माण्हू क़ुर जो हाफ़िज़ आहे, या जेकॾहिं यादि का बि सूरत पढ़े, सूरत फ़ातिह, कुल हुवल्लाहु अहद, जेतिरो बि क़ुर जूं आयतूं सूरतूं बिना वज़ू जे यादि पढ़ी सघे थो, मगर क़ुर पाक खे हथु बिना वज़ू जे नथो लॻाए सघे। आम तरह माण्हुनि जी आदत आहे, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू को क़ुर शरीफ़ पढ़े पियो त ॿियो माण्हू ईंदो क़ुर खे हथु लॻाईंदो, क़ुर खे चुमी ॾींदो। त जंहिं माण्हूअ खे वज़ू न आहे उहो क़ुर खे हथु बि नथो लॻाए सघे, उहो क़ुर पाक खे चुमी बि नथो ॾेई सघे। वज़ू करे पोइ क़ुर खे हथु लॻाए, वज़ू करे पोइ क़ुर खे चुमी ॾे। क़ुर शरीफ़ खे चुमी ॾियणु सहाबनि जी सुन्नत आहे। ख़ासि करे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खुलफ़ाए राशिदीन क़ुर पाक खे चुमंदा हुआ। त क़ुर पाक खे चुमी ॾियणु सुन्नत सहाबा आहे। वज़ू जा जेके तव्हांखे 3 क़िस्म ॿुधाया थो, त हिकिड़ो वज़ू जा क़िस्मनि फ़र्ज़, जीअं नमाज़ पढ़ण लाइ जेको तव्हांखे ज़िक्र करे ॿुधायोसीं। ॿियो वज़ू करण जो क़िस्म आहे वाजिब। नाज़रीन, जेको कुझु तव्हांखे ॿुधायोसीं इहो वज़ूअ जे फ़र्ज़नि मंझां फ़र्ज़ आहिनि। इहो क़िस्म वज़ू जो फ़र्ज़। ॿियो क़िस्म वज़ू जो आहे वाजिब, इन काबतुल्लाह शरीफ़ जे तवाफ़ करण जे लाइ वज़ू करणु वाजिब आहे। वज़ू जो 3 क़िस्म आहे मुस्तहब, यानी सुम्हण वक़्तु वज़ू करे सुम्हिजे, इहो मुस्तहब आहे। ऐं निंड मां जॾहिं सुजाॻ थिए त वज़ू करणु मुस्तहब आहे। हमेशह वज़ू में रहणु मुस्तहब आहे। अलाह सी पंहिंजी पनाह में रखे, कंहिं गिला गीबत करण खां पोइ वज़ू करणु मुस्तहब आहे। कूड़ ॻाल्हाइण खां पोइ मुस्तहब आहे।
ऐं नमाज़ खां ॿाहिरि बि जेकॾहिं टहिक ॾेई खिलियो त बि वज़ू करणु मुस्तहब आहे। ऐं मैयत खे को माण्हू गुसुल थो ॾिए त बि वज़ू करणु मुस्तहब आहे। वरी गुसुल करण खां ॾियण खां पोइ बि वज़ू करणु मुस्तहब आहे। ऐं मैयत जो कुल्हे कांदी थियणु उन वक़्तु बि वज़ू करणु मुस्तहब आहे। यादि रहे त मुस्तहब जो अफ़ज़ल अमल आहे। जेकॾहिं माण्हू इहो वज़ू कंदो त हुनखे सवाबु मिलंदो, न कंदो त गुनाह न आहे। टहिक ॾेई जेकॾहिं माण्हू खिले थो उन खां पोइ वज़ू करणु मुस्तहब आहे। अलाह जी पनाह ॾे कंहिंजी गिला कई या कूड़ ॻाल्हाई या ख़राबु शेर पढ़ी उन खां पोइ वज़ू करणु मुस्तहब आहे। हालांकि इन अमल करण सां वज़ू टुटी नथो वञे, मगर उन खां इन्हनि अमल करण खां पोइ ॿीहर वज़ू करणु मुस्तहब आहे। ऐं सुठो अमल आहे त नओं वज़ू करे माण्हू नमाज़ लाइ जे माण्हू खे वज़ू आहे, वज़ू खां पोइ जेकॾहिं माण्हू न मानी खाधी या चांहि पीती या खीर पीतो या लस्सी पीती, को बि का बि हलाल शइ खाधी या पीती, उन खां पोइ फ़क़ति गुरड़ी करणी आहे। मानी खाधई, चांहि पीते, खीर पीते, रुगो गुरड़ी कंदो, ईअं न त खाइण पीअण वारी शयुनि खां पोइ ॿीहर वज़ू करण जी ज़रूरत न आहे। वज़ू जो बरक़रार आहे। वज़ू करण खां बाद में आसमान आंगर खणी शहादत जो कलमो पढ़णु खपे। उन में वॾो सवाबु आहे। अशहदु अला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। वज़ू खां बाद में कलमे शरीफ़ पढ़ण जे लाइ वॾा फ़ज़ाइल आहिनि। इहा रिवायत हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां आहे। मुस्लिम शरीफ़ जुल्द नंबर 1 सफ़ो नंबर 122, अबू दाऊद शरीफ़ जुल्द नंबर 1 सफ़ो नंबर 25 ते इहा हदीस आहे। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू वज़ू खां बाद में कलमो पढ़ंदो अशहदु अला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, वज़ू खां पोइ जो कलमो पढ़ंदो त अल्लाह ताला हुनजे लाइ जन्नत जा 8 ई दरवाज़ा खोलाए छॾींदो आहे। ख़ुदा न ख़ासि वज़ू करे कलमो पढ़ी उन वक़्त में जेकॾहिं मौत हिनखे अची वियो ॼण जन्नत में दाख़िल थींदो। जन्नत जा 8 ई दरवाज़ा हिन लाइ खोलिया वेंदा, जहिड़े बि दरवाज़े में चाहे उन मां दाख़िल थिए। वज़ू खां पोइ शहादत जो कलमो पढ़णु खपे। वज़ू जा मसाइल ऐं फ़ज़ाइल तमामु घणा आहिनि। असां तव्हांखे हिन प्रोग्राम में मसाइल ऐं फ़ज़ाइल ॿुधाया। इंशा अल्लाह ताला ॿी क़िस्त में तव्हांखे वज़ू जूं सुन्नतूं ॿुधाईंदासीं।